नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु असां तव्हांखे हालानी शहर में थींदड़ समाजी बुराइनि जे हवाले सां ॿुधाईंदासीं। सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां तव्हां ॾिसंदा हूंदो, ॿुधंदा हूंदो त हालानी में कुझु समाजी धुरियूं, समाजी कारकुन, वकील बिरादरी, मीडिया जा दोस्त उहे हालानी में शराब जे गुते खुलण जे ख़िलाफ़ पंहिंजो मौक़िफ़ ॾेई चुका आहिनि ऐं अहिड़ियूं दरख़्वास्तूं बि आला अख़्तियारनि खे ॾेई चुका आहिनि ऐं तमामु इहो बहितरीनु अमल आहे। मां इन हवाले सां उन्हनि दोस्तनि सां गॾु बि आहियां ऐं असां चाहियूं था त इहो अमल तमामु बहितरु आहे। इनखे वधाइणु खपे त जीअं कंहिं बि अहिड़े क़िस्म जे ॾोह जी कंहिंखे ज़रूरत पैदा न थिए। लेकिन हिते मां पंहिंजो मौक़िफ़ ॾींदो हलां त उन्हनि दोस्तनि खे कम से कम अहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार करणु खपे त छा हालानी में सिर्फ़ु शराब जे गुते जो ई कारोबार शुरू थियण वारो आहे या इन खां पहिरियां को चर्च जो कारोबार, को आइस जो कारोबार, कुकरनि जे मेलनि जे हवाले सां या ठेकेदारनि जी भरमार हालानी शहर में तव्हां ॾिसंदा हूंदो त लखे न किरोड़े रुपयनि जा ठेका अचनि था, लेकिन उहे कागज़नि जे वर चढ़ी था वञनि ऐं पैसा पंहिंजे पेट में विझनि था। या टाउन जी बजट जे हवाले सां तव्हां ॾिसंदा हूंदो त उहा लखे रुपया न सालानो किरोड़े रुपया बजट थी अचे, लेकिन कंहिं बि अहिड़े समाजी कारकुन, वकील दोस्त या हालानी जेके रहवासी उन ख़िलाफ़ को आवाज़ु उथारियो आहे या हिकु अहिड़े बुराई जे ख़िलाफ़ जंहिंजी अञा ताईं तव्हांखे का मुकमल ॼाण बि कान्हे का त हालानी में गुतो केरु खोले रहियो आहे, बिल्कुलु ग़लति अमल आहे ऐं असां सभई इन शइ खे निंदियूं था, कंडेम था कयूं त गुतो न खुलणु खपे। छाजे करे इहा हिकिड़ी बुराई आहे जेका अॼु पैदा थी आहे, सुभाणे वरी वण थींदी। लेकिन कम से कम तव्हां दोस्तनि खे मूं समेत समाजी कारकुन, वकील बिरादरी, हालानी जा रहवासी ख़ासि तौर ते इहो बि त मौक़िफ़ अख़्तियार कयूं त या टाउन जे तरफ़ रुख़ कयो या ठेकेदारनि जे तरफ़ रुख़ कयो, हालानी जी डेवलपमेंट जे तरफ़ को आवाज़ु उथारियो, चर्च जे कारोबार जे ख़िलाफ़ को आवाज़ु उथारियो वञे, कुकरनि जे मेलनि जे ख़िलाफ़ को आवाज़ु उथारियो वञे। साह वारी शयूं उन्हनि खे जेको वेढ़ाए करे हिकु ॾोह जो वॾो सगीरा न इहो कबीरा गुनाह में अचे थो। अहिड़े क़िस्म जी हरकतुनि जे ख़िलाफ़ को बि तव्हां असां दोस्त आवाज़ु उथारींदासीं या सिर्फ़ु उन ॾोह जे ख़िलाफ़ जेको अञा ॾोह थियो ई कोन्हे को, उन ॾोह खे सदा ऐं जज़ा जे कानून में आणे करे पंहिंजो पाण जी वाह वाह कराईंदासीं। काल हालानी पुलिस जेको आहे सो कुकरनि जी मेल थी रही हुई, उन में कुझु माण्हुनि खे उन चालान बि कयो आहे। हालानी पुलिस जेको आहे सो 2025 में जेको 55 क्राइम नंबर आहे उहा एफआईआर दर्ज कई आहे, मोटरसाइकिलूं रिकवर कयूं आहिनि, कुकरनि खे रिकवर कयो आहे, माण्हुनि जा नाला ॾिना आहिनि। छा जंहिं प्रॉपर्टीअ ते उहा थिए पई, ख़ाली प्लाट पियल हो, कंहिंजो प्लाट हो, जंहिं प्रॉपर्टीअ ते जंहिं प्लाट ते उहा थी आहे, छा उन मालिक खे पुलिस गिरफ़्तार कयो या उन मालिक खे प्लाट जी प्रॉपर्टी वारे माण्हू जे ख़िलाफ़ का मालिक जे ख़िलाफ़ का एफआईआर दर्ज थी? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही खानापुरी करे ऐं ही महसूसु कराइनि था को असां हालानी मां वॾो को क्राइम या जुर्म ख़तमु करण जे तरफ़ जो को क़दम आहे। ही हिकु क़िस्म जी खानापुरी करे ढोंग रचाइनि था। असुल मक़सदनि तां तव्हांजी असांजी जान हटाए करे ही महसूसु कराइनि था त ही वॾो को कमु करे रहिया आहिनि। लेकिन मां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदो हलां, हालानी रहवासियो, ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ई असांजे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि अमल आहे। कंहिं बि तरीक़े सां हिननि बुराइनि खे ख़तमु करणु अगरि जेकॾहिं पुलिस हुजे, समाजी कारकुन हुजनि, हालानी जी वकील बिरादरी हुजे, जेकॾहिं चाहिनि त ख़तमु कराए सघनि था। मुर्गीअ जी दुकान ते बीह करे रमज़ान शरीफ़ में रड़ियूं कूकू करण सां कंहिं क़िस्म जी का बुराई या ॾोह खे ख़तमु करण जी न आहे। सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि ते दाबो रखण जे लाइ, उन्हनि खे यरगमाल बणण जे लाइ ऐं उन्हनि खे इहो महसूसु करण जे लाइ त असां खां सवाइ तव्हां चुनी नथा सघो। छा उन्हनि दोस्तनि में एॾी जुरियत हिमत आहे त उहो रोडनि रस्तनि ते थींदड़ डेवलपमेंट कम जेके आहिनि नाकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारनि, टाउन जी बजट जे हवाले सां को मौक़िफ़ अख़्तियार कनि या कुकरनि जे मेलनि जे हवाले सां को मौक़िफ़ अख़्तियार कनि, उन जंहिं प्लाट ते जंहिंजी प्रॉपर्टी ते उहो मेलियूं थियनि पियूं, छा उन माण्हू जे ख़िलाफ़ को आवाज़ उथारींदा, उनखे गिरफ़्तार कराईंदा? चर्च जे कारोबार, आइस जे कारोबार जे ख़िलाफ़ को आवाज़ उथारींदा? कंहिं बि क़िस्म जो को बि आवाज़ ॿुधण में नथो अचे। अगरि जेकर आवाज़ ॿुधणु अचे थो, उन ॾोह जे ख़िलाफ़ जेको ॾोह अञा पैदा ई न थियो आहे, ॾोह अञा थियो ई न आहे। जीअं शराब जे गुते जे ख़िलाफ़ आवाज़ उथारनि था त इहो न खुलणु खपे। केरु थो खोले, केरु उहो आहे, कंहिं छापो हणायो या को कहिड़ो माण्हू उन में मुलविस आहे, अॼु ॾींहं ताईं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ऐं असां सोच ऐं फ़िक्र में आहियूं त केरु अहिड़ो खोले रहियो आहे। तंहिंजे करे दोस्तो, महिरबानी करे अगरि जेकर आवाज़ उथारियो था त मुकमल तौर ते सालिम दिमाग़ सां ऐं सचाईअ सां आवाज़ उथारियो। अमल हालानी जो अवाम तव्हां सां इन ऐलान में, इन एहतजाज में, इन जदोजहद में गॾु आहे ऐं इंशा अल्लाह ताला अगरि जेकर तव्हां ई असां मिली करे बुराइनि जो ख़ात्मो आणींदासीं त इंशा अल्लाह ताला हालानी में कंहिं बि सूरत में कंहिं बि शख़्स खे एॾी जुरियत ऐं ताक़त न थींदी जो हालानी जहिड़े ज़बरदस्त पुरअमन ऐं समाजी हैसियत रखंदड़ शहर में, तइलीमी याफ़्ता शहर में को माण्हू बुराई करे सघे। फ़िलहालु एतिरो ई, पंहिंजो ख़्यालु रखिजो। इन सां वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।